नाज़रीन, कराची पुलिस जे सरबराह जावेद आलम ओढो कराची शहर में स्ट्रीट क्राइम में घटिताई जी दावा कई है। कराची पुलिस चीफ सां KTN न्यूज़ जे ख़ुसूसी रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी ॻाल्हि ॿोल कई है। अचो तव्हांखे ॾेखारियूं। नाज़रीन, मुल्क के सब खां वॾे शहर कराची में अमन अमान जी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असीं कराची पुलिस जे सरबराह जावेद आलम ओढो साहब सां गॾु आहियूं। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। सर, इहो ॿुधायो त हिन वक़्त ताईं जेको स्ट्रीट क्राइम आहे उहो वधियो आहे या घटियो आहे, छा स्टेटस आहे हुनजो? ही आसान क्राइम है, इन जे करे काफ़ी नौजवान हिन तरफ़ माइल थियनि था, पर हिन में पुलिस जो एक्शन हाणे तव्हां ॾिसो तमामु घणो आहे। पोएं साल सां तव्हां जेकॾहिं कंपेयर कंदो सेप्टेंबर ताईं 30 सेप्टेंबर 5400 जे क़रीब पोएं साल असां इहे स्ट्रीट क्रिमिनल पकड़िया ऐं हिन साल असां 6700 क्रिमिनल पकड़े चुका आहियूं। जॾहिं कि जेको पुलिस जी विज़िबिलिटी वधाई आहे, स्नैप चेकिंग जेको शाइन फोर्स जो असां वॾे पैमाने ते आंदी आहे ऐं उनखे वधायूं पिया, उन में वॾी गुंजाइश आहे। फ़िलहाल तक़रीबन 350 मोटरसाइकिल कमु कनि पिया। एतिरे कराची जे 2.5 करोड़ आबादी जे शहर में असांखे ज़रूरत 1000 खां वधीक जी मोटरसाइकिल आहे। इंशाल्लाह आहिस्ते आहिस्ते उहो थींदो। लेकिन हे जेको पुलिस जी विज़िबिलिटी, पुलिस जो एक्शन वधायो आहे, त इन सां पुलिस जा इनकाउंटर जेकॾहिं तव्हां उन्हनि जी तादाद पोएं साल सेप्टेंबर ताईं ॾिसंदो, जेका 250 जे लॻभॻि हुई, उहा 650 खां वधीक आहे। ऐं इन में पोएं साल जेकॾहिं 33 क्रिमिनल्स मारिया विया हुया, त हिन साल तक़रीबन असांजी फिगर 85 खां मथे आहे। सो पुलिस जो प्रोएक्टिव एक्शन ऐं जीअं मजमूई गिरफ़्तारियूं तमामु घणियूं आहिनि। सेप्टेंबर जे पहिरनि ॾींहंनि में, ख़ासि तौरु पहिरनि 2 हफ़्तनि में हिकिड़ो कराची में क्राइम सिकलिकल आहे। कॾहिं नवां गैंग्स छो जो हिन शहर में ॿाहिरों जा आबादी बि तमामु घणी रहंदी आहे। अप कंट्री जी आहे, काफ़ी असांजा जेके शहरी आहिनि वज़ीरिस्तान मां, KPK मां, बलूचिस्तान मां, इंटीरियर सिंध मां, उहे बि कराची खे पंहिंजो मिसकन बणाए थो। उन मां ज़ाहिर आहे क्रिमिनल्स बि नवां गैंग्स ईंदा आहिनि असां वटि। सेप्टेंबर जे 2 हफ़्तनि में इहो प्रॉब्लम थियो। क्राइम असांजो जेको असां फिगर्स में बि ज़ाहिर आहे त क्राइम, स्ट्रीट क्राइम वधियो, पर उन सां वधीक जेको फ़िक्रमंद थियण जी ॻाल्हि हुई त वायलेंस वधियो। यानी कि उन न सिर्फ़ु क्राइम वधियो, पर उन में काफ़ी शहरनि पंहिंजी जान गंवाई या ज़ख़्मी थिया ऐं पुलिस मुतहरिक थी। कुझु नवां गैंग्स अची विया हुया, जंहिंमें हिकिड़ो त तहरीक तालिबान सवात जो हिकिड़ो पुराणो कमांडर, हुनजो गैंग हो आहे काफ़ी वॾो, जेको वेस्ट में, क्यामाड़ी में, ॿियनि इलाइक़नि में ऑपरेट करे पियो, उहो गिरफ़्तार थिया। इन खां अलावा कोरंगी ऐं ईस्ट जे इलाइक़े में हिकिड़ो 23 ॼणनि जो गैंग गिरफ़्तार थियो, जंहिंमें न सिर्फ़ु हितां जा लोकल ॾोहारी, पर उन्हनि जा दोस्त अफ़गानी ऐं ॿिया बि गॾु हुया। उनखे गैंग खे ट्रेस कयो, उन्हनि मां कुझु मारिया विया, कुझु पकड़िया विया। ऐं पोइ तव्हां ॾिसो त पोयनि 2 हफ़्तनि में अलाह जे फज़ल सां असांजी क्राइम जी लेवल तमामु घणो ड्रॉप थी आहे। अलाह जे फज़ल सां जेकॾहिं पहिरें 2 हफ़्तनि सेप्टेंबर सां जेके असांजे लाइ परेशानी जो सबबु बणिया, तव्हां कंपेयर कंदो पोयनि 2 हफ़्तनि खे, त तक़रीबन 23% क्राइम में डिक्लाइन आयो आहे। 6700 क्रिमिनल पकड़िया विया हिननि 9 महीननि में। इन मां बि जेकॾहिं तव्हां रिपीट ऑफेंडर ते ईंदो त तक़रीबन 1800 जे क़रीब असांजा रिपीट ऑफेंडर्स अगेन एंड अगेन कनि था। असां पकड़ियूं था, अंदरि वञनि था, वरी ॿाहिरि निकिरी था अचनि। इका दुका वाक़ियात कॾहिं कॾहिं थी वञनि था। असां वटि सब नेशनलिस्ट ख़ासि तौर ते एक्टिव आहिनि, ख़्वाह हू इंटीरियर सिंध मां कमु कंदड़ हुजनि या कराची जा या बलूचिस्तान जा सब नेशनलिस्ट, उहे कॾहिं कॾहिं इहे कार्रवायूं कनि था। लेकिन ख़ुशि आइंद ॻाल्हि इहा आहे त टेररिज़म जो को बि हाई प्रोफाइल केस हिन वक़्तु अहिड़ो न आहे जो अनट्रेस्ड न हुजे। सभु ट्रेस्ड आहिनि, ट्रेस्ड न हुजे, सभु ट्रेस्ड आहिनि। सभिनी केसिस खे पुलिस CTD महिनत करे खोले वरितो आहे। नाला ज़ाहिर आहिनि ॾोहारियुनि जा, कुझु गिरफ़्तार थिया आहिनि, कुझु जे गॾु पुलिस गॾु उन्हनि जे वयल आहे। ऐं इंशाल्लाह हू बि
ड्यू टाइम में ज़रूरु गिरफ़्तार थींदा। वॾी महिरबानी। कराची पुलिस जे सरबराह जावेद आलम ओडे साहब जी मां ॻाल्हि ॿुधी ॿुधी जिन जो चवणु आहे त कूड़नि मुक़ाबलनि में जेके पुलिस एहलकार मुलस हूंदा उन्हनि खे ज़रूरु सज़ाऊं मिलंदियूं। उन सां गॾोगॾु अमन अमान जी सूरत हाल ते गुफ़्तगू कंदे एडिशनल आई जी चयो आहे त जेको गुज़िरियल साल में जेको क्राइम जो रेट हुयो उहो तमामु वधीक हो ऐं हाणे जेको आहे सो उन में कार्रवायूं पुलिस जी वधियूं थियूं आहिनि, तंहिं करे क्राइम जो जेको रेशियो आहे उहो घटि थियो आहे। कैमरामैन हलार काज़ी सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, KTN न्यूज़, कराची।